गैब दान नबियता कुर्बान वञा। हुजूर करीम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमाइन था अवां अॻे रोज़ो रखंदियूं आहियो? हाओ क़िबला अॻे बसा रखिया पर अॼो के रोज़े असांखे अहिड़ी सख़्ती ॾिनी आहे जो असां हाणे शाम ताईं मुश्किल पंहिंजे रोज़े खे बचाए सघूं। हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात ॿिन्ही औरतुनि खे फरमायो आहे पंहिंजे वात में आङुर हणो। इंसान आङुर हणंदो आहे ओकारा ईंदा आहिनि, ओकारो ईंदो आहे जेकॾहिं ख़ाली पेट आहे त पोइ ईअं पियो ओकारा ॾींदो, पर जेको जेको हूंदुसि माल त पोइ निकिरी पवंदो ॿाहिरि। हुन जो औरतुनि खे हबीबन फरमायो त आङुर हणो। उन ॿिन्ही औरतुनि जॾहिं पंहिंजे वात में आङुर लॻाई आहे, हदीस पाक में ईंदो आहे त ॿिन्ही औरतुनि जे पेट मां गोश्त जा ॿाहिरि टुकड़ा निकिता। हुजूर अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात खे मायूं अर्ज़ करण लॻियूं या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असां मिस्कीन माण्हू आहियूं, असांखे त हफ़्तो थी वियो आहे असां गोश्त खाधो ई कोन्हे, हे असांजे पेट मां गोश्त काथो आयो? हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया था इन गोश्त तव्हांखे सख़्ती लॻराई आहे जंहिंजे करे तव्हां रोज़े भञण जे लाइ तयारु थियूं आहियो। हबीबन करीमन फरमायो अवां कुरान पाक में पढ़ियो आहे अल्लाह ताला इरशाद फरमाईंदो ला यग़्तब बादकुम बादा बादकुम बादा, अवां मां हिक ॿिए जी पाण में गॾिजी तव्हां कंहिंजी मुस्लमान भाउ जी गिला न कंदा कयो। छाजे करे अॻिते अल्लाह ताला फरमाए थो अवां जॾहिं गिला कंदा आहियो ईअं सम्झो त पंहिंजे मुअल भाउ जो गोश्त पटे खाईंदा आहियो। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात फरमाए थो तमामु बुरी ॻाल्हि आहे, ख़राब ॻाल्हि आहे, तव्हांखे पसंदि न हूंदी। ओ औरतूं अवां खे ज़ाहिरी गोश्त कोन मिलियो आहे पर अवां रोज़े रखण खां बाद में ॿिन्ही गॾिजी वेही कचहरीअ कंदे गिला कई आहे। गिला करण जो मतिलबु आहे तव्हां पंहिंजे मुअल भाउ जो गोश्त खाधो आहे। इहो मां मुहम्मद करीम तव्हांखे ज़ाहिर करे ॾेखारियो आहे। मां ग़ैब दान नबीअ खे ख़बर आहे हाणे अल्लाह पाक तव्हांजे मथां इहो अज़ाब नाज़िल फरमायो आहे जो अवां जो रोज़ो बि वञे थो तव्हांखे गुनाह बि थींदो। ऐं मुजादा अल्लाह पाक त हूअं ई बि मना फरमाई आहे त शवाल हुजे, ज़ुल्क़ाद हुजे, मुहर्रम हुजे, कहिड़ो बि महीनो हुजे कंहिंजी गिला न करनी, पर रमज़ान में त वधीक एतराम आहे। हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात फरमाइनि था रोज़ो रखी मुस्लमान जी गिला करे पंहिंजे मुर्दार भाउ जो गोश्त खाईंदो आहे, इहा पसंदि कंहिंखे ॻाल्हि कोन हूंदी आहे। हाणे जेको रमज़ान में रोज़ो बि रखे वरी गोश्त बि खाए तव्हांजो रोज़ो कहिड़ो थींदो? अहिड़नि जे लाइ मुस्तफ़ा फरमाइनि था न कि सवाइ उञ ई बुख जे ॿियो कुझु बि कोन मिलंदो आहे। दुरूद शरीफ़ मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ आहे। सलाह सलाह त ॾाढे बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात फरमाइनि था रमज़ान जो एहतराम कयो, जेके जेके अल्लाह ताला अहकाम नाज़िल फरमाया आहिनि उन ते अमल कयो। रमज़ान शरीफ़ जे रोज़नि रखण मज़ा एतिरो त तव्हांखे फ़ाइदो थींदो। अल्लाह तबारक व तआला जल जलालहु अमन वालो फरमाईंदो आहे, हबीबन जो इरशाद आहे, ख़ुदि महबूबन अल्लाह जे कौल खे नक़ुल कयो आहे, कुदसी हदीस आहे। अल्लाह ताला फरमाईंदो आहे त रोज़ेदार पाण खे सुबुह खां शाम ताईं उञायो ऐं बुखायो रखंदो आहे, पोइ उन न खाइण पीअण जे करे हुन जे वात में हिकिड़े क़िस्म जी बूइ थी पवंदी आहे। सॼो ॾींहुं न खाधई न पीतई न पाणी वियो न छा, त थोरी उञ बुख जे करे बूइ थी पवंदी आहे वात में बुखायल माण्हू खे। अल्लाह ताला फरमाईंदो आहे रोज़ेदार जे वात जी ख़ुशबू मां अल्लाह तबारक व तआला जल जलालहु अमन वालू खे मुश्क ऐं अंबर खां बि वधीक प्यारी हूंदी आहे। छाजे लाइ? इन्हीअ जे लाइ त उहो पंहिंजे पाण खे ख़ुदा जे रज़ा जे वास्ते उञायो बुखायो रखंदो आहे। अल्लाह तबारक व तआला अशल तव्हां असांखे पंहिंजी रज़ा नसीब फरमाए। ॻाल्हि त अर्ज़ु कयां असुल न अथव इन्हीअ ते त तूं 100 नफ़िल पढ़ो, इन्ही ते बि कोन्हे त तूं केतिरा रोज़ा रखे थो या नथो रखी। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तव्हां ई असांजे अमलनि जे करण खां पोइ असांजे नियत ते नज़र फरमाईंदो आहे। इन्न अल्लाह ला यंज़ुरु इला सुवरिकुम वला इला अमालिकुम वलाकिन यंज़ुरु इला निय्यातिकुम। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमाईंदा आहिनि अल्लाह पाक तव्हांजा अमल बि कोन ॾिसंदो आहे, अल्लाह ताला तव्हांजे सूरत खे बि कोन ॾिसंदो आहे,
त मौली साहब आहे, मुफ़्ती साहब आहे, माशा अल्लाह, हे सघे चवां हाजी साहब आहे, वॾेरो साहब आहे, ॾाढो सुठो ठहियलु ठुकियल आहे, सूरत भली अथसि। अलाह जो बि फरमाए थो तव्हां वारी सूरत जी ख़ुदा खे ज़रूरत कान्हे। वला इला आमालिकुम, ऐं तव्हांजे अमलनि खे बि ख़ुदा कोन ॾिसंदो आहे। मतिलबु छा त अमल त तव्हां कयो पर तव्हांजो ज़ाहिरी अमल तव्हांजो ताराज़ी में कोन पवंदो। वलाकिन यंज़ुरु इला नियतिकुम, अल्लाह ताला जो हबीब फरमाईंदो आहे उन अमल में नियत तव्हांजी कहिड़ी आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उन अमल करण खां पोइ तव्हांजे नियत ॾे निहारींदो आहे। जेकॾहिं नेकीअ जी नियत आहे त नेकीअ जो कमु नेकी आहे, पर मुंहिंजा दाजे नेकी त आहे पर मुंहिंजा भाउ नियत ख़राब आहे त उन नेकीअ मां को फ़ाइदो थींदो ई कोन्हे को। असुल आहे नियत। शाह अब्दुल लतीफ़ वीचार ने इहा ॻाल्हि कई आहे न त मदी पाए मन में सन्हो कतियो जन, तन जो सराफन दुको ई दाख़िल न कयो, पर मोहब्बत पाए मन में रंढा रोड़िया जन, तन जो सराफन अण तोरियो अघायो। हाणे हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे सम्झायां, पोइ मां पंहिंजे मौज़ूअ ते मोटी थो अचां। तव्हां सुभाणे ईअं चवंदो त मुफ़्ती साहब असीं चयो हो जुमे ते त अलाह तव्हांजा अमल बि कोन थो ॾिसे, पोइ छाजी निमाज़, छाजो रोज़ो, छाजो हज, छाजी ज़कात, जॾहिं चवे थो त अमल ॾिसे ई कोन थो। तव्हां बि अटकली आहियो पर मां बि अटकली आहियां। ख़बर आहे न साईं, असां अटकल वारो पासो, सवलाई वारो अहिड़ो ॻोल्हींदा आहियूं जाॾो को वझ मिले। अल्लाह साईं शल असांजे हाल ते रहम करे। अबा वझ न ॻोल्हिजे, वझ इहो वझ आहे न, भलो महीनो रमज़ान जो, भलो ॾिहाड़ो जुमे जो, घर मस्जिद अलाह जो, हवा आओ न साईं। ऐं असां वझ ताड़ियूं वेठा आहियूं त यार अॼु जूतनि जो जोड़ो खणणो आहे। अॻे जुमे ते शिकायत मिली, मुंहिंजा सोणा पहिरीं ॻाल्हि त तव्हांखे अपील आहे त महिरबानी कयो जे चङो जूतो हुजेव त अॻिते खणी अंदरि कंहिं ठुल्ह जे पाण में रखो, पंहिंजी शइ जी पाण हिफ़ाज़त कयो। अन्नालैन तहतल ऐनैन, जुती पंहिंजे अखियुनि जी ॾाढो हुजे। पर असां इंशा अल्लाह ताला हाणे इंशा अल्लाह बंदोबस्तु कयो आहे, उहा ख़बर पवंदी हाणे ॾिसो कहिड़ो थो अॼु खणे। उहो बंदोबस्तु कीअं थियल आहे मां ॿुधायां कंहिंखे कोन थो, पाणे ख़बर पइजी वेंदी आहे। मरा ॾिसूं पराई जुती में हथु विझे कीअं थो खणे। अल्लाह सही शला असांजी नियत भली करे चओ आमीन। अब हिकिड़नि खे रमज़ान शरीफ़ जी रहमत ऐं बरकत मिले, हिकिड़े खे जूता मिलनि, पर हुनजो बि ॾोह कोन्हे, हुनखे जो खपनि ई जूता। पर हाणे अॼु ख़बर पवंदी, मूं हमरा अहिड़ी जाइ ते बीहारिया आहिनि जो कंहिंखे ख़बर ई कान थी पवे। पाण इंशा अल्लाह तबारक व तआला पराई शइ में हथु विझंदो ख़बर पइजी। दुरूद मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ आहे। मूंखे वरी हिकिड़े दोस्त ॿुधायो त साईं जूता खणनि ई उहे था जेको पिछाड़ी में था अचनि। ईअं वरी कीअं हूंदो? चई साईं इन्हीअ करे त हाणे निमाज़ ते, खुतबे ते, वाइज़ ते जेके आयासीं अॻे ई हलिया आया। हिन खे कहिड़ो लाचार पियो आहे जो खुतबे ताईं बि ॿाहिरि बीठो थो ॾंद खोटे। इहो इन नियत में आहे त बसि हाणे खुतबो बि पूरो थिए, मुफ़्ती साहिब करे अल्लाह अकबर, त मां हेॾो कयां वरी अल्लाह अकबर। मूंखे दिलि सां लॻी ॻाल्हि त पिछाड़ी हेड़े भले ॾींहुं रमज़ान में बि जेकॾहिं हुनखे मस्जिद नसीब नथी थिए, ओ छेड़े ताईं ॿाहिरि बीठो थो इंतज़ार करे त का त रोलो आहे न साईं। सलात मुंहिंजे साईं ते सलाद। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लम। अदा हाणे अमल जी ज़रूरत आहे। शाह साहब छा फरमायो त मोहब्बत पाए मन में रंढा रोड़िया जन। मोहब्बत हुजे, अवा छा हुजे? रसूलुल्लाह फरमायो नियत भली हुजे, छा हुजे? पर रंढो रोड़णो आहे। रंढो रोड़े माना ईअं न त रुगो मोहब्बत हुजे, रंढे खे हथ ई न विझे, धागे खे हथ ई न विझे, रसे खे हथ ई न विझे। चए थो जहिड़ो तहिड़ो हाल अथसि डोड़े, पोइ डोरींदियूं ॾिसनि अङण अजीबन जा।
अमल करणो आहे पर उन अमल सां गॾु नियत सुठी रखणी आहे इंशा अल्लाह तबारक व तआला पोइ अव्हां जे उन ज़ाहिरी अमल में भली खणी मुंहिंजा अदा चुकूं हुजनि अव्हां जे ज़ाहिरी अमल में खणी कई खामियूं हुजनि पर उहो अमल जहिड़ो तहिड़ो कंदे न अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तुंहिंजे अमल खे क़बूल फरमाए छॾींदो आहे। मूसा अलैहिस्सलाम अचे थो बकरार वेठो आहे मंझंदि जो टाक गर्मीअ में वण जे हेठां बकरियूं विहारियूं वेठो आहे हिकिड़ी छेलड़ी अॻियां वेठी अथसि उन छेलीअ खे हथ वेठो घुमाए ओ मुंहिंजा मौला हिन जा कीअं रंग ठाहिया थी ओ मुंहिंजा मौला हिन जा कीअं वार ठाहिया थी ओ मुंहिंजा मौला हिन जा कीअं सिंग ठाहिया थी तोसां ॾाढी मोहबत आहे ख़बर न आहे अलाए किथे आहे वेझो हुजी त मौला तुंहिंजा कपिड़ा धोई ॼाए वेझो हुजी त मौला तुंहिंजूं जूं कढां वेझो हुजी मुंहिंजा मौला त तोखे ज़ोर ॾियां वेझो हुजी ॾिसण में अची त मां तोखे ॿकरियुनि जो खीरु पीआरियां पर मूंखां परे थी वियो आहे ख़बर कान्हे अलाए कहिड़ो आहे किथे आहे कीअं आहे। मूसा अलैहिस्सलाम जॾहिं आवाज़ ॿुधो त हज़रत मूसा जलाली नबी आहे कावड़ जी पियो ओ चरिया छा थो चवीं रब जून खां पाक आहे कपिड़नि खां पाक आहे खाइण खां पाक आहे खीर पीअण खां पाक आहे थकजण खां पाक आहे इहे गुनाह जा कम करी थो कुफर करे छॾी रब त ॾमिरजी पई हा ॾोह थी पियो कावड़जी वियो ईअं करे वठी भॻो आहे रड़ियूं कंदो कंदो झंगल ॾे हलियो वियो या अल्लाह तौबा मूंखे ख़बर कान ई मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो अल्लाह पाक वटां जिब्रील आयो आहे वहियो आमद सूए मूसा अज खुदा बंद ए मारा चरा कर दी जुदा डोरा पो लथो अल्लाह ताला जे दरबार में जिब्रील आयो ओ मूसा है मुंहिंजो यार मसा कचहरी पियो करे माखों विछड़े छॾी तू बराए फसल कर दल आमदी नए बराए फसल कर दल आमदी मूसा मां त तोखे मोकिलियो आहे त विछड़ियल बाना मूंसां मिलाए पर मां ईअं त तोखे कोन चयो आहे त जेके मूंसां मिलियल हन तन खे विछोड़े छॾ इहो त मूंसां मिलियो वेठो हो मूंसां कचहरियूं वेठे कई मूंखे ॾाढे हुन जा लफ़्ज़ वणिया पे हाणे भॼ मूसा हिन खे ॻोल्हे वञी परचाए ऐं चवींसि त अलाह तोखां राज़ी आहे हुन वीचारे खे ॻणती आहे अलाह जो नबी पघिरजी वञे थो पियो मालिक जो हुकुम आयो डोड़ंदो बकरार जे कॾ लॻो आहे अञा अॻिते झंगल में ॾिसे त ऊंधो थियो वीचारो किरियो पियो आहे रोए पियो चए पियो माफ़ी 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 मौला माफ़ी ॾे मूसा अलैहिस्सलाम मथां बि थो फरमाएसि ओ यार मूंखे रब डोरा पो ॾेई मोकिलियो आहे रब तोखां राज़ी आहे चए हा रड़ कई दाह सां दम परवाज़ थी वियो रूह निकिरी वियो अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात फरमा त प्यारा मूसा इन जे रूह जे लाइ मुंहिंजा मलाइक अॻे इंतज़ार में बीठा आहिनि इन जो रूह सिधो मां ख़ुदा जे दरबार में पहुची वेंदो आहे मुंहिंजा दोस्त आहे सभु मयार अकुल ते सम्झ ते ख़ुदा शर ख़ुलूस ऐं इख़लास सचाई नसीब फरमाए दिल जी सचाई आहे त बेड़ा ई पार मोहम्मद अरबी सभु चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जा ग़ुलाम सहाबा मुंहिंजा दोस्तो अदीज़ो इन्हीअ जे करे त इज़त वारा छा जो हुननि जी नियत अहिड़ी हुई जो सॼे जहान जे नियत खां हिननि जूं नियतूं वधीक भलियूं हुयूं बदर जे मैदान खे अल्लाह ताला क़ुरान करीम में साराहे वलक़द नसरकुमुल्लाहु बिबदरिन व अंतुम अज़िल्लह मक्के ऐं मदीने जे रस्ते ते विच ते बदर जो मैदान आहे अॼुकल्ह रस्तो हुकूमत तब्दील करे छॾियो आहे पुराणो रस्तो जेको हो हाजी पुराणे रस्ते सां जंहिंसां वेंदा हुआ उन सां बदर जो मैदान भी ईंदो हो राबक जो मैदान भी ईंदो हो ॿियूं मंज़िलूं भी ईंदियूं हो मके शरीफ़ खां कुझु ॿाहिरि पर मुफ़ासिले ते